अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार मां फराशा सब खबर नजर अहम खबरों ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप आबनाई हुरम्स खोलण ते ईरान जो थोराए थो, पर सामूंडी नाकाबंदी जारी रखण जो ऐलान भी करे छडियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान आबनाई हुरम्स मुकम्मल खोलण जो ऐलान कयो आहे। आबनाई हुरम्स खोलण ते ईरान जो शुक्रियो अदा कयां थो। सोशल मीडिया ते जारी कयल पंहिंजे बयान में अमरीकी सदर चयो आहे त ईरान जे हवाले सां सामूंडी नाकाबंदी पूरी ताक़त ऐं असराइते अंदाज़ में बरक़रार रहंदी। सामूंडी नाकाबंदी ईरान सां 100% मुआहिदो थियण ताईं जारी रहंदी। वज़ीर आज़म तरफ़ां अवाम खे रिलीफ फराहम करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ डीज़ल जी क़ीमत में घटिताई जी मंज़ूरी ॾेई छॾी। डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत में 32 रुपया 12 पैसा घटिताई। डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत 385 रुपया 53 पैसनि मां घटिजी 353 रुपया 43 पैसा थी वई। ठटे विचो खौफनाक रोड हादसो, दड़ेवासी 3 ॼणा फौत, 2 ज़ख़्मी। शुगर मिल भरिसां नामालूम तेज़ रफ़्तार गाॾी कार खे टक्कर हणी फरार। फौतियुनि जे इनायत सुमरो, ममताज़ सुमरो ऐं फैज़ान सुमरो तौरु सुञाणप। 2 ज़ख़्मी नाज़ुक हालत में इस्पताल दाख़िल। पुलिस पारां हादसे जी जांच शुरू। दादो में महरान टीवी जे कैमरामैन जो भाणे जो हथियारबंदनि हथां क़त्ल। कोटड़ीअ खां महिमान थी आयल सजाद खोसो जो एक्साइज़ ऑफिस भरिसां गोलियूं लॻल लाश मिलियो। इतला बावजूद ए सेक्शन पुलिस 2 कलाकनि खां पोइ पहुची लाश इस्पताल मुंतक़िल कयो।